क़ुरान पाक में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इरशाद फरमायो आहे सूरह हुजरात जे अंदर, या अय्युहन्नासु इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। रब तो फरमाए, ए इंसानो, बेशक असां तव्हां खे हिकु मर्द हिकु औरत यानी आदम ऐं बीबी हवा मंझां पैदा फरमायो आहे, ऐं जेके तव्हांजा क़बीला आहिनि, जेके तव्हांजा ख़ानदान आहिनि, लितआरफू, इहे तव्हांजी सुञाणप आहे, इहा तव्हांजो इहो तारुफ़ आहे त फ़लाणो माण्हू फ़लाणे क़बीले जो आहे, फ़लाणो माण्हू फ़लाणे इलाइक़े जो आहे, फ़लाणे ख़ानदान जो आहे। ऐं पोइ तव्हांजी सुञाणप जे लाइ, तव्हांजे तारुफ़ जे लाइ तव्हां जे विच में तव्हांखे क़बीला ॾिना विया, ख़ानदान ॾिना विया त हीउ फ़लाणे क़बीले जो आहे, फ़लाणे ख़ानदान जो आहे। अॻियां अल्लाह साईं फरमायो, इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। ॿुधो, अल्लाह जे नज़दीक वधीक इज़त वारो तव्हां में उहो आहे जेको परहेज़गार आहे, जेको मुत्तक़ी आहे। अल्लाह तो फरमाए त इहे ख़ानदान, इहे हैसियतूं, इहे पाड़ा, इहे क़बीला, इहे सभु अगरि असां तव्हांखे ॾिना आहिनि त फ़क़ति तव्हांजी सुञाणप जे लाइ त हीउ फ़लाणे क़बीले जो आहे। पर रब तो फरमाए त असांजे नज़दीक, असां वटि इन्हनि सभिनी माण्हुनि मां अगरि को वधीक इज़त वारो आहे उहो शख़्स आहे जेको मुत्तक़ी आहे, परहेज़गार आहे। इहे क़ुरान जा लफ़्ज़ आहिनि। ऐं हदीस पाक में बुखारी ऐं मुस्लिम जे अंदर ही हदीस आहे, हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन सहाबी रसूल रिवायत कई आहे, फरमाइनि था नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो, ला यरहमुल्लाह मन ला यरहमुन्नास, यानी जेको माण्हू दुनिया में माण्हुनि ते रहम नथो करे, अल्लाह उन ते रहम न कंदो आहे। दुनिया में जेके बि इंसान रहनि था, जेके बि माण्हू रहनि था, हुज़ूर फरमाया अगरि को माण्हुनि जे मथां रहम न कंदो त अल्लाह बि उन जे मथां रहम न कंदो। ॿी हदीस आहे बुखारी मुस्लिम में, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु हिन हदीस खे नक़ल कयो आहे, फरमायो अल मुस्लिमु अख़ुल मुस्लिम ला यज़लिमुहु वला युज़लम, यानी हिकु मुसलमान ॿिए मुसलमान जो भाउ आहे, पोइ भले उन जो क़बीलो, उन जो ख़ानदान, उन जो इलाइक़ो ऐं उन जी निस्बत कहिड़ी बि छो न हुजे, पर मुसलमान हुजण जे नाते उहो ॿई पाण में भाइर आहिनि। हुज़ूर फरमाए न कंहिं ते ज़ुल्म करे ऐं न ई उन खे कंहिं ज़ालिम जे हवाले करे। मुसलमान, इहा हदीस आहे। अॻियां नबी साईं फरमायो त मन कान फ़ी हाजती अख़ीही कान फ़ी हाजतिही, जेको माण्हू कंहिं मुसलमान भाउ जी हाजत खे पूरो कंदो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी हाजतुनि खे पूरो कंदो आहे। हाणे हाजत हर माण्हू जी अलॻि अलॻि हूंदी आहे। कॾहिं माण्हू एतिरो परेशान थींदो आहे जो हू अगरि कंहिं वटि हली वेंदो आहे त मुंहिंजी हीअ हाजत पूरी कर, मुंहिंजी हीअ ज़रूरत पूरी कर, त पोइ हदीस शरीफ़ जे मुताबिक़, हुज़ूर जे क़ौल जे मुताबिक़, छो त हू बि मुसलमान आहे, जंहिंजी हाजत आहे उहो बि मुसलमान आहे, जंहिंजे साम्हूं हाज़िर थियो आहे उहो बि मुसलमान आहे। हुज़ूर फरमायो त मुसलमानीअ जे नाते उहो उन जी हाजत खे पूरो करे। अगरि उन जी पहुच रखे थो, सघ रखे थो हाजत पूरी करण जी, अगरि उन माण्हू ईअं कयो त अल्लाह साईं वरी उन जूं जेके बि हाजतूं आहिनि उहे पूरियूं कंदो। हाणे हाजतूं सभिनी जूं अलॻि अलॻि आहे। ग़रीब माण्हू हूंदो त उन जूं हाजतूं ओड़ियूं हूंदियूं, अमीर हूंदो उन जूं हाजतूं ओड़ियूं हूंदियूं। अगरि को मुल्क जो वज़ीर आहे उन जूं हाजतूं उन क़िस्म जूं हूंदियूं। को सफ़ा अमीर आहे, वज़ीर आज़म आहे, त उन जूं हाजतूं वरी उन हिसाब जूं हूंदियूं आहिनि। त अल्लाह तो फरमाए त तव्हां ॿियनि जी हाजतुनि खे पूरो कयो, अल्लाह तो फरमाए ऐं तव्हांजी हाजतुनि खे पूरो कंदुसि। हदीस आहे।
वरी ॿी हदीस नबी साईं फरमायो वमन फर्रज अन मुस्लिमिन कुर्बतुन फर्रजुल्लाह अन्हु बिहा कुर्बतुम मिन कुर्बति यौमिल क़ियाम। यानी अल्लाह ताला जेको शख़्स मुसलमान जी तंगीअ खे ख़तमु करे थो त उन जे बदिले अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन खां क़यामत जे ॾींहुं जेके बि उन जूं तंगियूं हूंदियूं उहे सभु ख़तमु करे छॾींदो। तंगीअ जो मतिलबु छा आहे? यानी अगरि को माण्हू बेरोज़गार थी वियो आहे कंहिं मजबूरी जे करे, को उज़ुर अथसि, हाणे उन जी तंग दस्ती अहिड़ी आहे जो हू खाइण पीअण खां लाचार आहे, हू माज़ूर आहे, नथो खाई सघे पी सघे, घर जो ख़र्च नथो हलाए सघे, बच्चनि खे हू नथो ॾेई सघे। उन जी हालत असां ऐं तव्हांजे साम्हूं आहे, असां ऐं तव्हां उन खां वाक़ुफ़ु आहियूं त हीउ मजबूर माण्हू आहे, मजबूरीअ जे करे हिन जी हालत माना तंगीअ वारी थी आहे। हाणे ॿियो उन जो दोस्त आहे, पाड़े वारो आहे, उनखे सुञाणे थो। हुज़ूर फरमायो त अगरि उन जी उहा तंगी कंहिं माण्हू ख़तमु कई त क़यामत जो ॾींहुं थींदो त उन माण्हू जूं जेके बि तंगियूं हूंदियूं अल्लाह साईं उन जूं ख़तमु करे छॾींदो। ॾिसो केतिरी त बिशारत आहे। दुनिया जे हिसाब सां अगरि ॾिठो वञे त दुनिया में इहे शयूं थी सघनि थियूं, केरु कंहिंसां भलाई करे, केरु कंहिंसां अहसान करे, केरु कंहिंसां सुठो रवैयो करे, पर अगरि इहा साॻी शइ क़यामत वारे ॾींहुं थिए, यानी उन ॾींहुं हिकु हिकु नेकीअ जी तलाश हूंदी त अल्लाह तो फरमाए त उन जूं क़यामत वारे ॾींहुं जेके बि तंगियूं हूंदियूं न उहे सभु ख़तमु करे छॾींदुसि। जेको माण्हू के मुस्लमान भाउ जी तंगी पूरी कंदो आहे, ख़तमु कंदो आहे। मिसाल हाणे बेरोज़गार थी वेठो आहे, असांखे ख़बर बि आहे त हीउ बेरोज़गार आहे, उनखे कंहिं धंधे सां असां लॻाए छॾियो, ॻाल्हाए कंहिं नौकिरीअ सां लॻाए छॾियो ऐं कंहिं न कंहिं कम सां लॻाए छॾियो, हू ख़ुशि थी वियो, यानी उहा उनजी हालत सही थी वई, बहितर थी वियो त उहो माण्हू हिकु त उनखे दुआऊं बि ॾींदो, बदिले में अल्लाह साईं क़यामत वारे ॾींहुं उन माण्हू जूं तंगियूं बि ख़तमु कंदो। ॿी हदीस तव्हांखे ॿुधायां थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो आहे त वमन सतर मुस्लिमन सतरहुल्लाहु यौमल क़ियाम। अगरि कंहिं माण्हूअ जो ऐब आहे, तव्हांखे उन जे ऐब जी ख़बर पइजी वई, हाणे हुज़ूर जी हदीस आहे अगरि तव्हां उन जे ऐब जी ढक रखी, सतरपोशी कई, ज़ाहिर न कयो त अल्लाह उन जा जेके ऐब आहिनि क़यामत वारे ॾींहुं उन माण्हू जे ऐबनि जे मथां सतरपोशी कंदो, ज़ाहिर न कंदो ॿियनि जे साम्हूं। केॾी इहा बि बिशारत आहे। ॾिसो इंसान आहे, गुनाहगार आहे, ख़ताकार आहे, इंसान खां अहिड़ा गुनाह बि थी वेंदा आहिनि जो हिकु उन माण्हू खे ख़बर हूंदी आहे, ॿी ख़ुदा खे ख़बर हूंदी आहे त हिन माण्हू खां ई गुनाह थियो आहे, माना हाणे उहो उनजो ऐब थी वियो, पर ख़बर कंहिंखे आहे? हिकिड़ी ख़ुदा खे, ॿी उन बाने खे ख़बर आहे त हिन खां हीअ ग़लती थी आहे, हिन खां हीअ ख़ता थी आहे, हिन खां हीअ मतिलबु त ग़लती थी आहे। त जॾहिं उहा ग़लती अगरि कंहिं माण्हू जे साम्हूं ज़ाहिर थी पवे, उहो ख़ामोशी इख़्तियार करे, उहो बि उन जी ढक रखे त क़यामत वारे ॾींहुं उन माण्हू जी जेके बि ऐब हूंदा, गुनाह हूंदा, जिन जी माण्हुनि खे बि ख़बर न हूंदी, अल्लाह साईं उन जे गुनाहनि जे मथां ढक रखंदो। ऐं ॿी हदीस आहे, हुज़ूर साईं फरमायो आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस आहे, हुज़ूर फरमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता युहिब्बा लिअखीहि मा युहिब्बु लिनफ्सिहि। तव्हां मां को बि शख़्स तेसि ताईं मोमिन नथो थी सघे जेसि ताईं जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करे थो उहा ॿिए मुस्लमान जे लाइ बि पसंदि न करे, तेसि ताईं मोमिन न आहे। यानी अगरि तव्हांजे दिलि में का शइ पसंदि आहे त मूंखे हीअ शइ वणे थी, पंहिंजे लाइ हुन ख़रीद कई आहे, पर ॿिए मुस्लमान जे लाइ उहा साॻी हुन जी पसंदि न आहे, त नबी साईं फरमायो त इहो बि मोमिन न आहे। मोमिन उहो आहे जेको पंहिंजे लाइ बि उहा पसंदि करे, ॿिए मुस्लमान भाउ जे लाइ बि उहा शइ पसंदि करे। हुज़ूर फरमायो त इहो मोमिन आहे। ऐं हिकु मुस्लमान जा ॿिए मुस्लमान ते हदीस जे मुताबिक़ 5 हक़ आहिनि। हुज़ूर फरमायो आहे, बुख़ारी मुस्लिम जी हदीस आहे, हक़ुम मुस्लिमुन अलल मुस्लिम ख़म्सिन। हिकु मुस्लमान जा ॿिए जे मुस्लमान ते 5 हक़ आहिनि। इहे ज़ाहिर नबी साईं ॿुधाया आहिनि। पहिरियों हक़ आहे रद्दुसलाम, अगरि माण्हू कंहिंखे सलाम करे थो त उहो उनजो जवाबु ॾे, इहो उनजो हक़ आहे मुस्लमान जो।
यानी अस्सलामु अलैकुम अगरि केरु तव्हांखे चवे त तव्हांजे मथां हाणे माना लाज़िम आहे, वाजिबु आहे, हाणे हुनजो तव्हां ते हक़ु आहे जो तव्हां उनखे छा चओ, वालेकुम अस्सलाम। ऐं सलाम करणु छा आहे, सुन्नत आहे नबी साईं जी, ऐं उनजो जवाबु ॾियणु वाजिबु आहे। सलाम जेको आहे हदीस ऐं क़ुर जे मुताबिक़ इहो आहे जेको असां ऐं तव्हां करियूं था, अस्सलामु अलैकुम। ऐं हुज़ूर फरमायो अगरि कंहिं माण्हू सिर्फ़ु अस्सलामु अलैकुम चयो त अल्लाह साईं उन जे नाम अमाल में 10 नेकियूं लिखाईंदो आहे, सिर्फ़ु अस्सलामु अलैकुम। वरी उन सलाम खे वधाए अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह चयईं त उन जूं वरी 10 ॿियूं नेकियूं वधंदियूं, यानी हाणे उन जूं नेकियूं थियूं 20। वरी अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातु, अगरि इहे 3 जुमिला उन इस्तेमालु कया, साम्हूं वारे खे जवाबु सलाम ॾिनई त उनखे अल्लाह साईं 30 नेकियूं अता फ़रमाईंदो आहे। 30 नेकियूं सलाम वराइण में, केतिरियूं नेकियूं माना हासिलु करणु सस्तियूं आहिनि अगरि असां। ऐं नबी साईं फरमाए त कंहिंखे तव्हां सुञाणो या न सुञाणो, तव्हां सलाम उन ते करियो, सलाम खे आम करियो, उन जो तव्हां में फ़ाइदो आहे। ऐं सलाम करण सां इंसान जी हिक ॿिए सां मुहबत वधंदी आहे। इहो मुस्लमान जो साम्हूं वारे जे मथां हक़ु आहे। ऐं सलाम कहिड़ो, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातु, इहो सलाम आहे। क़ुर में हदीस में इहो सलाम आहे। बाक़ी अगरि को माण्हू दुनिया जे हिसाब सां केरु अचे थो उनखे पाण खीकारींदा बि आहियूं, भली करे आया मिसाल, या अॼु सोशल मीडिया जो दौरु आहे, हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे, हाय हैलो इहो बि सलाम आहे। या वरी मौलाई जेके आहिनि से याली मदद बि चवंदा आहिनि, हाणे उहो सम्झंदा आहिनि इहो सलाम आहे। सलाम इहो न आहे, सलाम आहे जेको क़ुर ऐं हदीस असांखे ॿुधाए, कहिड़ो, अस्सलामु अलैकुम, यानी सलामती हुजे तव्हां ते। वरी वरहमतुल्लाह, अल्लाह जी रहमत तव्हां ते, व बरकातू, अल्लाह जूं बरकतूं तव्हांजे मथां हुजनि। ॾिसो इन सलाम में जवाबु ॾिसो ऐं इन जी माना ॾिसो केॾी ज़बरदस्त आहे। सलामती बि मोकिले पियो, ख़ुदा जूं रहमतूं बि मोकिले पियो, ऐं ख़ुदा जूं बरकतूं बि साम्हूं वारे खे मोकिले पियो। ऐं ॿिए होॾां अगरि को माण्हू हाय करे, हेलो करे, या मिसाल ॿियो सलाम जेको बि हुन सम्झो आहे, उनजो सलाम जो उनखे सवाबु न मिलंदो। सवाबु तॾहिं मिलंदो जॾहिं हू चवे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातु। त इहो पहिरियों हक़ु आहे मुस्लमान जो ॿिए मुस्लमान ते, अगरि सलाम चवे त उनजे बदिले में उनखे जवाबु ॾिए। ॿियो हक़ु नबी साईं फरमायो व इयादतुल मरीज़, यानी मरीज़ अगरि बीमार आहे त उनजी अयादत करणु इहो बि मुस्लमान जे मथां हक़ु आहे। असांजो दोस्त आहे, यार आहे, पाड़े में आहे, उहो बीमार थी पियो आहे, असांखे ख़बर बि आहे, पोइ असां अगरि वेंदासूं उनजी अयादत कंदासूं, ऐं इन नाते सां न त असांजे पाड़े में रहियो वेठो आहे, या असांजो सुञाणप वारो आहे, या असांजो दोस्त आहे, इन नियत सां न, नियत कहिड़ी जो असांजो मुस्लमान भाउ आहे। पोइ भले असांजी क़ौम जो हुजे या ॿी क़ौम जो हुजे, अगरि मुस्लमान आहे त नबी साईं फरमायो त उन जे मथां, मुस्लमान जे मथां इहो हक़ु आहे त उनजी वञी अयादत करे, उनखे पुछी अचे। नबी साईं जी हदीस आहे, सही मुस्लिम जे अंदरि हज़रत सौबान खां रिवायत आहे, हुज़ूर साईं फरमायो त इन्नल मुस्लिम इज़ा आद अख़ाहुल मुस्लिम लम यज़िल फ़ी ख़ुरफ़तिल जन्नति हत्ता यरजे, यानी जॾहिं को मुस्लमान ॿिए मुस्लमान खे पुछण जे लाइ वञे थो त मोटण ताईं उहो जन्नत जे बाग़नि में हूंदो आहे। वेठो किथे आहे, मरीज़ वटि, बीमार वटि, लाचार वटि, उनखे पुछण जे लाइ वियो आहे। ऐं हुज़ूर साईं फरमायो त जेतिरी देरि उहो उते वेठल हूंदो, माना उहो माण्हू ईअं आहे त जन्नत जा बाग़ पियो घुमे। सुभान अल्लाह। ॿी हदीस आहे तिरमिज़ी जे अंदरि, हज़रत अली साईं खां रिवायत आहे, पाण फरमायूं त को मुस्लमान ॿिए मुस्लमान खां सुबुह जो अगरि पुछणु वञे, यानी उनजी अयादत करे, उहो बीमार आहे, मुहताज आहे, त हज़रत अली साईं था फरमाइनि, हदीस आहे त शाम ताईं 70,000 मलाइका उन माण्हू जे मथां सलातूं मोकिलींदा आहिनि। जेको माण्हू सुबुह जो कंहिंखे पुछणु वञे थो, बीमार आहे, मुहताज आहे, हू लाचार आहे, मुस्लमानी जे नाते सां उनखे पुछणु हलियो वियो, सिर्फ़ु पुछा करणु, उनखां पुछईं, अयादत कईं त शाम ताईं 70,000 अल्लाह जा मलाइका उन जे मथां सलातूं मोकिलींदा आहिनि। अगरि शाम जो वियो पुछणु त सुबुह ताईं हुज़ूर साईं फरमायो त 70,000 मलाइका उन जे मथां माना सलातूं मोकिलींदा आहिनि, जेको सिर्फ़ु अयादत मुस्लमान जी कंदो आहे। ऐं अबू दाऊद जी हदीस आहे, नबी साईं फरमायो आहे त जॾहिं कंहिं खां तव्हां अयादत जे लाइ वञो
यानी को बीमार आहे उनखे पुछणु वञो त हे लफ़्ज़ चओ असअलुल्लाहुल अज़ीम रब्बल अर्शिल अज़ीम ऐं यशफियक, यानी आउं अल्लाह खां सवाल थो करियां जेको अर्शनि जो मालिक आहे त अल्लाह साईं तोखे शिफ़ा ॾे। इहा हिकिड़ी दुआ नबी साईं ॿुधाई आहे त अगरि कंहिं मरीज़ वटि तव्हां वञो था त इहा दुआ घुरो, उते मौजूदु उते हुजी, यानी अल्लाह साईं खां दुआ थो घुरां, सवाल थो करियां त तोखे अल्लाह साईं शिफ़ा ॾे जेको अर्शनि जो मालिक आहे। ऐं जेको टियों हक़ आहे मुस्लमान जो ॿिए मुस्लमान ते व इत्तिबाइल जनाइज़, जनाज़े में शरीक थियणु। को माण्हू वफ़ात करे वञे, मुस्लमान आहे, जहान छॾे वञे त उन जे जनाज़े में शरीक थियणु, इहो मुस्लमान जो ॿिए जे मथां इहो हक़ आहे। ऐं एतिरो त इन जो सवाबु आहे जो हदीस शरीफ़ में अचे थो, जेको शख़्स कंहिं मुस्लमान खे यानी अगरि को वफ़ात करे वञे गुस्ल में बि उन सां गॾु आहे, ऐं उहो कांतिपो जेको थिए थो यानी जनाज़े में बि गॾु आहे, गुस्ल में बि गॾु आहे, नमाज़ बि उन सां गॾु पढ़े थो, ऐं तदफ़ीन बि आख़िर मरहले ताईं उन माण्हू सां माना गॾु आहे, सिर्फ़ु नियत कहिड़ी जो हू साम्हूं केरु आहे, मुस्लमान आहे, असांजो भाउ आहे, नियत इहा हुजणु खपे। त हुज़ूर साईं फरमायो त अल्लाह साईं उनखे ॿिनि क़ीरातनि जेतिरो अजर ऐं सवाब अता फरमाईंदो आहे। त सहाबा किराम पुछा कयो या रसूल अल्लाह, जे तव्हांखे मूंखे सम्झ में कोन आई त क़ीरात छा आहे, त सहाबा किराम फरमायो या रसूल अल्लाह इहे क़ीरात छा आहिनि। हुज़ूर साईं फरमायो त 2 क़ीरात जो मतिलबु आहे त 2 वॾा जबल, 2 वॾा जबल, उन्हनि जेतिरो अजर ऐं सवाब सिर्फ़ु उन माण्हू जे लाइ आहे जेको कंहिंजे जनाज़े में शरीक थिए, उन जी निमाज़ पढ़े ऐं तदफ़ीन ताईं उहो माण्हू उन सां गॾु हुजे त उनखे 2 क़ीरातनि जेतिरो अजर ऐं सवाब मिलंदो आहे। ॿी हदीस सां नबी साईं फरमायो त अगरि कंहिं माण्हू कंहिंखे गुस्ल ॾिनो त गुस्ल जे दौरान अगरि ग़साल जे गुस्ल ॾिनो आहे उन को ऐब ॾिठो उन मैयत जो ऐं उन ऐब खे ज़ाहिर न कयो, पोशीदा रखियो, कंहिं ताईं कंहिंखे ॿुधायो न, त अल्लाह साईं 40 भेरा उनखे माफ़ु कंदो आहे। सिर्फ़ु मैयत जो ऐब ॾिठई, उन ज़ाहिर न कयो, कंहिंखे बि न ॿुधाई त हिन में हीउ ऐब हो, त अल्लाह साईं उनखे 40 भेरा माफ़ी अता फ़रमाईंदो आहे। ऐं चोथों जेको हक़ आहे हिकिड़ो मुस्लमान ॿिए ते, उहो आहे अगरि को मुस्लमान कंहिंखे दावत ॾे त उन दावत खे क़बूल करणु, इहो बि मुस्लमान जो ॿिए जे मथां हक़ आहे। पंजूं कहिड़ो आहे, अगरि को माण्हू छिक ॾे त छिक जो जवाबु ॾियणु, इहो बि मुस्लमान जे मथां हक़ आहे। जीअं रिवायत में अगरि कंहिंखे छिक अचे त हू चवे अल्हम्दुलिल्लाह, ॿुधण वारो चवे यरहमुकुमुल्लाह, वरी जेको छिक ॾींदड़ आहे उहो चवे यहदीकुमुल्लाहु व युस्लिह बालकुम। इहे 3 जुमिला आहिनि जेके माना कोशिशि कजे त असांखे यादि करणु खपनि। अगरि कंहिं माण्हू खे छिक अचे ऐं चवनि था त अगरि छिक जेका आहे न, छिक उहा रहमान जे तरफ़ां आहे, यानी ख़ुदा जे तरफ़ां ईंदी आहे। अगरि को कंहिं माण्हू खे छिक अचे थी त छिक एतिरी त उनजे लाइ फ़ाइदेमंद आहे जो उनजो जिस्म बि खुली वेंदो आहे, उनजो दिमाग़ बि खुली वेंदो आहे। छिक खां पोइ अगरि उहो कहिड़ो बि कमु कंदो त सुकून सां सुहिणे नमूने सां करे वेंदो, इहा ख़ुदा जे तरफ़ां आहे। ऐं ॿी आहे उबासी, उहा शैतान जे तरफ़ां आहे। उबासी सुस्तीअ जे करे, घणे खाइण जे करे ऐं घणी निंड जे करे उबासी ईंदी आहे, सा शैतान ॾियारींदो आहे, यानी सुस्ती, अमल में बि सुस्ती, कम में बि सुस्ती। इहो हिकिड़ो तजुर्बो तव्हांजो असांजो बि आहे त छिक जेका आहे जॾहिं इंसान खे ईंदी आहे त उन खां पोइ जिस्म खुली वेंदो आहे, दिमाग़ खुली वेंदो आहे। इहा अल्लाह जे तरफ़ां जेका छिक आहे न, इहा बि नेमत आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां ऐं तव्हां सभिनी खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़